हे धाड़े वाला लाइक के कट पिया है। दुनिया वनी चंड ते पहुती है पाण धरती जा मानू अञा ताणी मंगारुन मां आजा कोन थिया हेड़े बतायो। पर सच इहो बाहे बताया त जेकॾहिं असीं सभु ग़रीब माण्हू पाण में ॿधी कयूं न त असांखे कंहिं न भोतार जो भउ थिए न कंहिं अमलदार जो उल्को थिए। अलाए कॾहिं ॿधी थींदी। ॿधीअ में ताक़त अथव दा, ॿधीअ में ताक़त अथव। ॿधी कयो ॿेड़ी न मोड़ियो। मासी अञा मानी न खाधी अथई छा? आई अम्मा गिरह ही कोन थो हले में पियो। अलाए मुझे बचड़े कुछ खाधो हूंदो अलाए न। मासी बतायो पत्थर मां पानी ऐं मिटीअ मां मानी कढण जाने पोरे लाइ पंध पयो आ सो जरूर मानी खाधी हूंदी। तू अजायो बुखी वेठी आहीं। बसड़ी अम्मा रब करीम बचड़े जी का सोली सणाई करे। अम्मा रिज़्क रोज़ी सब रब जे हथ आहे पर बचड़े टुकुर खाधो हूंदो अलाए न। इहो भी यकीन नथी मासी त रिज़्क रोज़ी धणीअ वटि आहे कोई भी मानी नथी खाई। अजाया खुटका न कर पर इहो त ॿुधाए त छा रधो अथई? नाड़ी अम्मा असां मिसकीन माण्हू दाल मानी भी कोन था वठी सघूं पिया। मासी शुक्र हिकड़ो दिल सां कबो आ ऐं ॿियो रुगो ज़ुबान सां कबो आ। तो वारो शुक्र मूंखे ज़ुबानी तो लगे। छो अम्मा? मासी हू न ॿुधो अथई त दुनिया में त हर को वग़ैरह सां सूहे थो। शुक्र बि कुकड़ ऐं तितर सां सूहे थो। थली दाल खाई शुक्र कोन थींदो। वताए जड़न ते असर कोन थींदो। ओ अम्मा तू त खिली खिली पई थी भोग करी। बस दुआ कर त मुंहिंजो बचड़ो खैर सां अची वियो तुंहिंजो बचड़ो अमा सभई पोरिया पूरा करे। बिस्मिल्लाह कया पंहिंजे बच्चे के भली भली करे आयो जियो जियो करे आयो। मासी का चंगी दुआ करी सा त पूरी थे आ। कबूलियत जी घड़ी हुई शायद। अब्बा दे खबर कुछ खाधो पीतो अथई? असल गाल ही ने पूछो खाधो पीतो कुछ ना है। सारो डी वंगार करे वरियो आया मुफ्त में। आए घोड़ा यार पेरो कुकड़ खे बादामियो किथा खाराया केडा आया कोठ वारन जो त हाल इहा जो अॼुकल्ह ॾाढियूं ऐं वार टहराइण बि छॾे ॾिना पेरो छा ॿुधाए कुकड़ो बुख थो मरे यार ॿुधाए त आंड्रा था कपचन आंड्रा। उस्ताद अलू धंधो बराबर कोने। यार पेरो तोखे छा ॿुधायां अॼुकल्ह एडी मोड़ी आ न धंधो न दाढ़ी सॼो ॾींहुं दुकान ते रुगो ओबासियूं थो पियो ॾियां मक्खियूं थो पियो तड़िया। यार माण्हुनि ॾाढ़ियूं ऐं वार ठाराइण त छॾ पर ॿारनि जा तुहर जा बि ऑर्डर बंदि करे छॾियासीं। यार ॿिनि ॻाल्हियुनि खे त खणी छॾ न को कांधबो न को कंहिंजो परड़ो। यार हाणे मां त पिनण जहिड़ो थी वियो आहियां। उस्ताद अलू महंगाई आहे पर तुआरे ने कुकड़ मां न 2 किलो गोश्त जरूर निकरंदो। अरे निभागा नजर न हण बद नजर न हण मुझे ने चाहे पुट के नजर कान लगंदी अस बाकी 1.5 किलो चांवरन में पुला एड़ो थींदो जो खाई ढो कंदासी। कुकड़ खाधे बि के ॾींहं थी विया आहिनि। हिक खुदा जी मार पवई एड़ी दवाई न कट कार ज़बाना। उस्ताद अलू कावड़ न कर इने हाल में न मेल थींदी न शर्त लगंदी। अरे छा चई? उस्ताद अलू मुंह चयो त आहे त पाकी बि कान का बाकी छुरी चई दाऊं खणी अचां। अरे मुझे बच्चे के दो तकी अच दुकान ते त पक्की साथ ही हलाल कया है। मुखे हिलाल करे न मुझो गोश्त केर बि कोन खाईंदी। बाकी देसी कुकड़ खाधे कुछ ॾींहं थी विया आहिनि। पैसो सवलाई सां कोन थो मिले बताया रत विलोड़ो थो पे रत। तू सच्चो आई सेठ पर असां गरीबन जो रत सत अजायो थो विलोड़जे। खैर तोड़ा रोज रोज मुनाफे जा पैसा जाम थींदा था वञनी
असल मूर त जुदा पियो आहे। हाणे त नफ़े ते नफ़ो साॻिए घसां वधंदो पियो वञे। सेठ धना धूपा माण्हू चवनि त इहो व्याज आहे, तूं थो चवीं त नफ़ो आहे। रुगो मां कोन थो चवां, बैंकूं बि चवनि थियूं त इहो नफ़ो आहे। हा हूंदो, पर मूं मिसकीन खे पोइ बदिरां बेगरियूं थियूं पलो पोइ। उन सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो? उन ॾींहुं मुंहिंजो हरण चोरी थियो त तूं ऐं फतू मूंखे डटा ॾेई रेस नाथे खान वठी विया, सो बि टैक्सी किराए ते करे। या त तोखे सलाह ॾिनी, उमीद आई त तुंहिंजो भलो थी पवे। धूड़ भलो थियो, पाण तो ने टैक्सी वारे भाड़े जा पैसा बि तुंहिंजे खाते में लिखी छॾिया अथई। उन ते मुनाफ़ो शुरू करे छॾियो त मैं। घोड़ा ने यो कर मूं ते छो सेठ, कम तुंहिंजो या मुंहिंजो? ॻाल्हि तुंहिंजी मुंहिंजी न आहे, ॻाल्हि माल पाणीअ जी आहे। पर मूं गरीब फ़क़ीर कहिड़ो ॾोह कया? ॾोह? हिते ग़रीब थियण खां वॾो ॾोह ॿियो कहिड़ो थी सघे थो? हाणे वञ, पैसनि जो बंदोबस्त कर, वधीक रख रखा कान थींदई, सम्झी? मालिक जे मूंखे गरीब पैदा कयो हुई त कर्ज़ी न करी है, जे कर्ज़ी कयो हुई त वताए खे पैदा न करी है। बुद्ध बुद्ध मजबूर जी गाल बुद्ध रुगो तुझे करे टेप वर्ती दबो मुआ हिते करबला लगी पईया, पानी लप लाए त माण्हू रुलंदा था वतन ऐं तोखे वरी गानन जी लगी पईया। हले त मां चवां थी खाई न मथा पादर टप न दे कदारन के, मजबूर है तो बड़ी खेरा। पानी अजकल अखिन में ही कोने, पियण लाइ वरी केडा आइंदो। पर चमचे नहीं खुशामदन के त केड़ी परवाह, तो जड़ा त सदाई मौजन में हुंदा है। तदा तो चवाए दो मुसा शादी कर, सदाई मौजन में हुंदी है। मिनरल वाटर जो बोतलूं फ्रिज में ठारियो पे पींदी है, मेरे बारे ले चोती रोला ना करी। भली बुख भरम जी शले न वने शान, एड़े सुख के त बाहे दिया जेंजो बुनियादी हराम हुजे। भली फकीरन जे पाया रुलती वत, पर वरदी वरी भी कुछ भी कोन। यार बताया मेरी हाणी बुख त सुल पाड़ू थी पई कढे पाड़ू। यार हद थी वई, गिराक ही कोन थो लड़े। ब टे ॾींहं थिया जो न को कंहिंजा वार लाथा तम, न को कंहिंजी का ॾाढ़ी पूरी तम। हद थी वई। लगी थो त पंहिंजी ॻूठ वार ॾाढ़ियूं वार रखण शुरू कया। हिकिड़ो कमु कर, को ॿाहिरियों गिराक अचे न, उनजी ॾाढ़ी कूड़। ॿुधाए मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, तूं त यार मज़दूरी करण वियो आहे, ब टे ढोकड़ त ज़रूर कमाया आयो हूंदे। उस्ताद अलण अॼुकल्ह मज़दूर खां मज़दूरी वठण जे बजाए बेगरू वठण जो रवाज वॾो बदिजी वियो अथई। उस्ताद पाण सारो ॾींहुं बंदि ॿधो, सॼो ॾींहुं बुख काटे वापसी में थकावट ऐं सूर खणी तव्हां ॾे पहुता। पोइ त यार कमु ख़राब थी वियो। उहो वरी कीअं? अरे हो जेको गुल्लू लाइट वारो आहे न, लाइट वारो गुल्लू, उन जा फेरा था पिया पवनि। चए थो वतायो मिले त पैसा वठासि, चए थो त बिजली का मुफ़्त जी त कान्हे न। बसि यार 1000 त अञा ॿियो बि आहे। वरी कहिड़ो? सेठ धनू धूपार आहे न, उन मूंखे धमकियूं ॾिनियूं। मूर भली पियो हुजे पर नफ़ो ॾे नफ़ो। हो बाबा इहा जेका लाइट आहे केॾी महिल अचे थी, केॾी महिल वञे थी, केॾी महिल ऊंदहि आहे, केॾी महिल रोशनी आहे, लो थी वियासीं बा। वताया बिली हिकिड़ी सुहिणी सलाह ॾियां। सलाह? ॿुधाए ॿुधाए कहिड़ी सलाह? हली फुर कयूं फुर। या फुर छा आहे, कुते वारी लुर छा आहे? यार तूं त को सफ़ा दरवेश माण्हू आहे। अरे वताया मुंहिंजी ॻाल्हि खे बिली मस्करी न सम्झ। ॻाल्हि इहा आहे त हर ईंदड़ वींदड़ माण्हूअ खां मोटरसाइकिल फुरियूं, मोबाइल फिरूं, ॾोकड़ फिरूं, बस। यार उस्ताद इहो कमु जोखी चीजू आहे। हाँ पाण खां न पूजे, माण्हू बेड़ी बोड़ी था छॾीनि, हणी को मथो फाड़े विझे मारे विझे त पोइ केरु भरे ॾींदो आहे? अरे हथियार त पाण वटूं था न, जेकॾहिं असां सां को मुहाॾो टिकाइए न, खलास
घोड़ा मान्या तो पाण खून करे माण्हूअ खे मारे विझंदासीं। इंसान तूं जानवर न आहीं। ॿियो छा? अड़े कुल जा काबर जो कल माण्हू मारण, पैसा पुरण, मोटरसाइकिल पुरण आसान थी पियो आहे। ओ पुछण वारो ई कोन्हे। असां फ़क़ीर आहियूं, ॿियो को पुछे या न पुछे, अलाह त पुछंदो। अर्ज कयो अथमि उस्ताद अलूअ जी बादशाही बरक़रार ख़ैर हुजे। खैरा खैरा खैरा। सुबुह मर्दान सां कहिड़ी किनी खॾ निकिरी आयो आई। ॻाल्हि त ॿुध, तो जहिड़े गंदण खे राति गुंदीअ मां कुते कोन कयूं छा? उस्ताद न पाण सदाईं गश्त में आहियूं, पिया था हिन सुतल क़ौम खे जाॻाइण जे लाइ नज़्म लिखूं। वणनि टिणनि खे ॿुधाईंदा था हलूं त मन का हिन क़ौम जी हालत सुधरे। अड़े पहिरीं पंहिंजी त हालत सुधार, सफ़ा ईअं गंद जी भरी लॻो पियो ई। इन लाइ त आयो आहियां साबुण जो ज़रो ॾे ऐं घरां धोतल वॻो बि खणी मां तुंहिंजे हिन हिमाम में वहिजी वठमसि। चोथों महीनो आहे, मुंहिंजे बदन खे पाणी बि नाहे लॻो, हेल त बरसात बि न पई आहे। अरे खुदा जी का मार पवई, वरी कपड़ा बि मां ॾियां। इहो ई त तव्हां ते असांजो फर्ज़ आहे, तुंहिंजे अबे ॾाॾे ते मुंहिंजो कर्ज़ आहे। ऐं बाक़ी में जड़ा पैदा करे ॾींदो। तूं सारो ॾींहुं पियो थो कमाई, जेकॾहिं हिकु अज़ीम शाइर खां पैसा न वरितई त छा थी पई? अड़े तूं पाण लाइ एज़ाज़ समझ, ईंदड़ वक़्त में तुंहिंजो नालो तारीख़ में पेंसिल सां लिखियो वेंदो, जेको सिर्फ़ रबड़ सां ठाहे सघिजे थो, छो त ज़ालिमनि तारीख़ ई मटाए छॾियो। उस्ताद न हे वरी पहुची वियो छा? बेड़ी बोड़ी छजई। चंड्र के साईं 100 को ते गोले लाइ बताया हिन भेरे तो लाइ ख़ासि नज़म लिखियो अथऊं। तूं रुगो उस्ते अलूअ खे इहो सम्झाए त ही ओधर ते हिन महान कविअ जी ख़िदमत करे। उस्ताद न यार ही छा थो चवे मूंखे ॿुधा। बताया ॿाहिरां मेराण अंदरां अथसि बुख जूं चूंडड़ियूं, तो बिपले छा थो करे? उस्ताद सुबुह साण सवालीअ खे खाली न मोटाए, माण्हूअ जहिड़ी शिया को मम ॿार थोरी गिरायो। यार बताया चई थो त खणी वेंजारियां। हाणे नज़म ॿुध जेका ख़ासि तो लाइ लिखी अथमि। ऐं शिफ़ासी अनासर अर्ज़ कयो अथमि, सफ़ा सच चवे थो अॼु जो वतायो, ऐं तकलीफ़ सहे थो अॼु जो वतायो। अलू आहे उस्तो सफ़ाई जो बानी, सुठाई जो बानी। अरे वाह वाह त कयो। बाबा बाबा अरे वाह अरे वाह। अरे हाणे चुप कर न। पहिरीं ॿुध ॿुध अर्ज़ कयो अथमि, वतायो अचे थो कांगल लाइ चवे थो, वतायो अचे थो कांगल लाइ चवे थो, अलू उन दम कुकड़ खे कोहे थो। मत कर, कुकड़ जो नालो न वठ न त ओए कोन मां पुलाव ठहे थो ऐं कांगल तोताई खाई ख़ुशि थिए थो। मासी वरी अॼु हीअ बिजली बंद। ए अम्मा अधु कलाक ॾियनि था बिजली त 2 कलाक बंदि था करे छॾनि। इन मुंहिंजे बिजलीअ खां सवा अॻे चङा आसे हिकु आसू त हुयो न। मासी चवण था त रुगो बहरान। इहो बहरान वरी छा आहे अम्मा? मासी खोट भाया थी त खोट चइजे, या वरी पूरत न पए ये भी खणी चऊं, या वरी बेबरकताई। तो अम्मा अलाए कहिड़ा बादशाह त अलाए कहिड़ा अमीर आहिनि। मासी न अमन अमान, न पानी न बिजली, ऐं न वरी पाण में पंजाए पियो। हर कंहिंजी देगड़ी धार चढ़ी पई आ। पर मासी तो अॼु कुझु रधियो पचायो न आहे छा? अम्मा अॼु कुझु आहे ई कोन, न अटो न भाॼी न मसालो न गेहज़री न लूण जी चपटी। बस हाणे अम्मा नंगीअ ते नंगो आहे। इहो त ठीकु आहे मासी, पर पेट खे ड्रगड़ी ऐं तन खे अगड़ी त खपंदी आहे न। हा अम्मा बरोबर, पर अल्लाह जॾहिं सणाई करे न अम्मा। ॾींदो त बरोबर अल्लाह, पर विच में वसीलो त खपे थो न वताया। बराबर तोताई, पर वो कीअं? ॾिस वताया,
तो मुंहिंजी पारत कई अलूअ खे, अलूअ मूंखे कपिड़ा ॾिना ऐं हाणे वरी कुकुड़ कुही पुलाह रधाड़ विया। इहो थियो वसीलो। होश तो हलण पंहिंजो कुकड़ू कोण विया सच पच। हाणे पुलाह रधिजे पियो, सो बि देसी कुकड़ में वाड़े अलू वाड़े वताया। तव्हां क़ौमी शहर जो कदुर करे ॼाणो। अलू कुकड़ कोण वियो आहे, पुलाह रधिजे पियो, पोइ त वाह 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 जो खाइबो। हलड़े गिज़ाई बहरान जा सबब हिन जे पेट खे पूरे पाड़े जी जरूरत आहे। हिन खे रवानो कर बताया। इहो छो कांगल तोताई? ही जे न खाइण वेठो त तबाही करे छॾींदो, बर्बादी करे छॾींदो। मतलब त ही असांजी बेड़ी बोड़ी छॾींदो। हा हा बताया कढीसि मोहबत देसी कुकड़ में रधल पुलाह खाइण जहिड़ो। ओ पीरू अदा तू वञ, मिज़मान तोखे नथो सहे। अरे बताया अहिड़े महिमान खे छॾ जेको सॼो ॾींहुं पेट जे पोयां आहे। हा इहा त ॻाल्हि तुंहिंजी सची आहे। ही पाण ॻोठ वारनि जी ॿधी पियो टोड़े, मिड़ी बुती सुबती शायरी करे पेट पे पाले। तूं 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 मेहमान शायर जी बेइज्जती कर रहे हो। उन खां अॻु जो मां तुंहिंजो हुजो लिखां, शिकिल गुम कर शिकिल गुम कर। वे मूंखे इहो ॿुधाए त इहो हुजो छा आहे? बताया शायरीअ में बेइज्जती। पर ॿुध, हिन पीरूअ जी का इज़त आहे जो तूं बेइज्जती कंदेसि? इज़त हिन जी कहिड़ी? इज़त हेड़नि मेज़बाननि ऐं शाइर अदब जे क़दरदाननि जी हूंदी आहे। पुलाह अची वियो, हाणे त गॾु खाईंदासीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हेॾा तूं भेड़ा हेॾा हाणे बिस्मिल्लाह करे मानी खाओ। तूं बि खाए असां सां गॾु, सड़ियो हिमालय घोड़े वांगुरु। घोड़ा रे मरी दाल आहे त छा थी पियो? हाँ मुफ्त खोरनि जे लाइ दाल भली महांगाई दौरा खाओ। हाँ सरियल मानी। अबा खैर त आहे? अॼु कुझु वेगाणो थो लॻे पियो। बस मां ईअं। अबा मां खां थो लिकाई, सच ॿुधाए बुख लॻी थई छा? न मां पाण ग़रीब माण्हू बुखनि ॾुखनि जा ॾाढा आहियूं, बस जी कर्ज़ सोढ़ो कयो अथमि। होॾां धनू धूपार यो दुकानदार, होॾां गुलू बिजलीअ वारो। ओ छा थींदो अबा? हू शाइर न कांगल तोताई, उहो आयल आहे। विढ़ियो थई छा? न मां हुन मूंखे सलाह ॾिनी आहे त मूंसां गॾु हल त तोखे शहर में का नौकरी को पोरियो वठी ॾियां। त पोइ वञो अबा। वञा कीअं मां? न भाड़ो न भुतो, न हुन वटि ॾोकड़ न मूं वटि ॾोकड़, ॿई ख़ुदा जा महिमान। ख़ैर हथ पेर हणबो, दुआ कजांइ अम्मा। अबा अल्लाह जी दुआ थई, जेॾांहुं पेर तेॾांहुं ख़ैर हूंदी, सल जुड़ियो हूंदी। छो मासी अॼु घुमणी वेठी आहीं? खैर त आहे? हा मां खैर आ। बतायो संभरियो आहे पोरे लाइ शहर। त वञण ॾिस मासी, हिते कहिड़ा सोन पिया विरहजनि। पर अम्मा हुन वटि भाड़े ख़र्च जो पैसो ई कोन्हे, कीअं वञे? छो मासी, तो जेके ॿ भलियूं रिलियूं ठाहियूं हुयूं उहे कोन विकाणियूं छा? उहे बि बचे साल वतायो खणी वियो हो विकणण लाइ। पर छा मासी? ए अम्मा पोरीअ साबुल जी झुगी पई ही झुरी, हुन जा ॿारड़ा सीअ में पे ॾकिया, सो वतायो उहे ॿई रिलियूं उन्हनि खे ॾेई आयो। खैर आहे मासी, दिल न लाहे। मासी ही नंढड़ा वाला विकणी मुझे पैसा ॾेसि, तव्हांजी धंधे सां लॻे। पर अम्मा कुझु न चओ मासी, पंहिंजा कहिड़ा लेखा आहिनि।
वतायो अॼु जो वतायो जो